हाकिम खान जी तकरार ड्रामे में एंट्री खां पोइ दोस्तों सिजावल खान मूसा सां ठाह जूं ॻाल्हियूं स्टार्ट कंदो। सिजावल खान सम्झी वेंदो हाणे मूसा सां मां ठाह कयां ऐं मूसा मुंहिंजो ॾोही कोन्हे, छाजे करे उन खे अकबर सॼी कहाणी सिजावल खे ॿुधाए छॾी हुई त मूसा बेॾोही आहे। हाणे उन सां जहिड़ो रखण जी का वाट नाहे बची सिजावल खान वटि ऐं सिजावल खान अनक़रीब मूसा सां ठाह कंदो ऐं पंहिंजा दोस्त बचाईंदो, पंहिंजो दोस्त नथो मराइणु चाहे। ऐं सिजावल खे इहा बि ख़बर आहे जॾहिं मूसा भावाल वारा इहे सभु मरिजी विया उन खां पोइ नवाब खान मुंहिंजो रुख़ कंदो, छाजे करे उन नओं माण्हू बि घुरायो आहे, यानी हाकिम खान तव्हां ॾिठो एंटर थी चुको आहे ड्रामे में। हाणे सिजावल खान खे इहा परेशानी खाई वेंदी त मां जेको आहे कीअं नवाब खान खे मुंहुं ॾियां। ही सिजावल खान ऐं हाशू खां बि वधीक ख़तरनाक माण्हू नवाब खान घुराए चुको आहे इजाज़ मल्हाह खे। हाणे जेको आहे मूसा सां ॻाल्हियूं करण जे लाइ हू पंहिंजा माण्हू मोकिलींदो सिजावल ऐं ठाह करण जूं ॻाल्हियूं स्टार्ट कंदो, जीअं मूसा सां मुंहिंजो ठाह थी वञे। ऐं मूसा बि दोस्तो अनक़रीब राज़ी थी वेंदो सिजावल सां ठाह करण जे लाइ। मूसा खे बि ॿी का वाट नाहे बची जो हू ठाह न करे, छाजे करे दोस्तो मूसा ऐं सिजावल जॾहिं हिकु थी वेंदा पोइ नवाब खान जे लाइ वॾी मुसीबत थी वेंदी। नवाब खान इन्हनि खे मुंहुं ॾियण लाइ जेको आहे परेशान थी वेंदो, एतिरी सघ हू कान थो रखे जो इन ॿिन्ही खूंखार दुश्मन खे मुंहुं ॾेई सघे। अहिड़े हिसाब सां हाणे ड्रामे खे दिलचस्प बणाइण जे लाइ तव्हां ॾिसजो त हाणे अनक़रीब इन्हनि जो ठाह थी वेंदो, छाजे करे नवां कैरेक्टर बि ऐड थींदा वञनि था तकरार ड्रामे में। इन जे करे हिननि जो ठाह लाज़मी आहे। जीअं हिननि जो ठाह थींदो तीअं ड्रामो अञा दिलचस्प बणिजी वेंदो। ऐं मूसा ताईं इहो नियापो ॾिसजो तव्हां अकबर ई पुॼाईंदो या कोई ॿियो, या दरिया खान जे ज़रिए सिजावल खान जो मैसेज वेंदो मूसा ताईं ऐं पोइ हू ठाह जूं ॻाल्हियूं पाण में स्टार्ट कंदा। इन्हनि जो जीअं ठाह थींदो तीअं तव्हां ॾिसंदो त ड्रामे जो रुख़ ई मटिजी वेंदो दोस्तो, ऐं वरी नवां कैरेक्टर बि ऐड थी वेंदा ड्रामे में। ठीकु आहे दोस्तो, ख़ुदा हाफ़िज़।